अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं दादू का इरफान अली बुरड़ो जी। मोहतरम जनाब आला डीसी साहिब दादू के पुरज़ोर अपील था कयूं त कैफ़े मुमताज़, कैफ़े सरफराज ऐं मिसकिन लुंड होटल वारनि खे गिरफ़्तार करे अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे ऐं महांगाई ते कंट्रोल करे ऐं होटल ते केमिकल वारो खीर ऐं चांहि बंदि कई वञे ऐं चांहि जो 30 रुपया अघु मुक़ररु कयो वञे। उन्हनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणी अवाम मां बेचैनी जी लहर ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में 15 तारीख़ 11/2021 खां डीसी ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। पारां इंटरनेशनल पीस ऑर्गेनाइजेशन सदर मोहम्मद अयूब सोलंकी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम जमाली, नायब सदर सिकंदर अली पंवर, ममताज सोलंकी ऐं ॿिया उहिदेदार शामिल हुआ। इहो हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।